अस्सलामुअलैकुम। अज है 13 जुलाई अंगारू। टाइम था 11:30। वञूं था ॿाहिरि। हवा ॾाढी आहे। वॾा तव्हांखे आवाज़ ॿुधण में अचे थो या न। ऐं बसि वापसीअ ते हाल अहिवाल कंदासीं। कंहिं बि कम सां वञा थी वरी तव्हां सां सभु कुझु मां ज़रूरु इंशाल्लाह शेयर कंदमि। बारह थिया आहिनि। असां वापसि अची विया आहियूं। थोरी देरि जो कमु हो ऐं फ्रूट में रुगो ही प्लम्स वरितासीं। मां त हैरान आहियां, हिकु केॾो सूफ़नि जेॾो साइज़ आहे। ऐं छो त ॿियो फ्रूट इन लाइ न वरितोसीं त सूफ़ फ्रिज में पिया आहिनि ऐं अंब कल्ह 2 पेटियूं आयूं आहिनि त ज़रूरत न आहे वधीक कुझु बि फ्रूट वठण जी। हक़ीक़त में मूंखे हुयो त मां जॾहिं पैकिंग पई कयां त मां ॾिठो त मां पंहिंजी हादिया ऐं राजिया जे लाइ रांदीको हिकु बि न वरितो आहे। त मूंखे ॾाढो अफ़सोस थियो त मां चयमि कुझु त वठी अचां। सो वियमि त वरी इहे चढ़ियूं बि वरितमि। ॿिन्ही मां जंहिंखे बि पूरियूं ईंदियूं ॾाढियूं सॉफ्ट ऐं सुठियूं आहिनि ऐं इलाही सस्तियूं मिलियूं त हमेशह वठंदा रहंदा आहियूं इहे असां। त डिफरेंट कलर्स में प्रिंट बि प्यारो हुयनि। ऐं उनखां अलावा हलंदे हलंदे मूंखे हिननि ते नज़र पई कोडिन ते। हाणे हिनखे मां छा में बि यूज़ कंदमि मूंखे न आहे ख़बर। त हीअ मूंखे 50 रुपए जो हिकिड़ो पैकेट मिलियो त 2 हे पैकेट कोडिन जा मां पंहिंजे लाइ वठी वरिता त मूंखे कमु ईंदा। ऐं बाक़ी वरितमि रांदीका, ऑर्डनरी आम रांदीका। हे हिकिड़ो फ्रिज आहे, यानी हे ईअं आहिनि जो अगरि हे उते ई लाड़काणे में भञी उछले बि वञनि या ॿियो को ॿार हिननि जा रांदीका खणी बि वियो त मूंखे अफ़सोस न थींदो। इहो वरितो। हे आहे हिकिड़ो मिरर, पर्स वग़ैरह वग़ैरह। ऐं उनखां अलावा हे हिकिड़ो किचन जो सेट आहे एज़ यूज़ुअल, इहो ज़रूरु वठिणो हूंदो आहे असांखे। ऐं हिकिड़ो हे ट्रक आहे जंहिंमें सॼा हे बेल्टा वेल्टा पिया लहनि। ऐं उनखां अलावा हे हिकिड़ो गुॾियुनि जो पैकेट वरितमि। 2 ॼणियूं खेॾंदियूं इन सां ख़ुशि थींदियूं त मां ख़ुशि थींदमि। बसि ईअं ई सम्झो त असां जॾहिं न अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कंदा आहियूं त उहो असां पाण खे ई वठी ॾींदा आहियूं। हिन में हे फ्रूट सब्जियूं कटिंग बोर्ड, हिकिड़ी चुरी, त बसि हे एतिरा सारा रांदीका मां हिननि जे लाइ वरिता। त मुंहिंजो ॿार मां कपिड़ा सिबिया या छा बि कयो उहो हुननि जो उन सां छा वञे। उन्हनि जी एॾी ख़ुशी त उन में न हूंदी न जेॾी हुननि जी ख़ुशी हिननि टॉइज़ में हूंदी। सो बसि असां इहे वरितासीं आलू बुखारा। मां पंहिंजे लाइ कोडियूं वरितियूं, बाक़ी हुननि जे लाइ हे टॉइज़ ढेर सारा। ऐं इहे चढ़ियूं जेके मां तव्हांखे ॾेखारियूं, प्रिंट बि ॾाढो प्यारो हुअनि। ऐं मां वाइट में पाण ई वरितियूं सभु त हर कंहिं कपिड़नि सां हली थियूं सघनि। सो इहा हुई असांजी अॼु जी ख़रीदारी। इहो असांजो मंगल बाज़ार जो चकर। बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं। 2 थी विया आहिनि ऐं असां ॿिन्ही ॼणियुनि निमाज़ पढ़ी वरिती आहे 2 पहिरीं जी। सुराण हिते तयारी थी करे भिंडियूं पचाईंदी लंच में ऐं पोइ मां मानी पचाईंदमि। इहो असांजो हिन महिल जो तयारी आहे मानीअ जी। सो उनखां पोइ छा थींदो अलाह खे ख़बर आहे। असांजो इंटरनेट बि बंदि आहे, असांजी केबल बि बंदि आहे। कल्ह वारो व्लॉग बि मां इन करे पोस्ट न कयो जो अञा ताईं असांजो इंटरनेट कोन्हे। सो ॾिसूं था त अॻियां छा थो थिए। शाम जा 5 थिया आहिनि ऐं मां हिते कपिड़ा धोई विधा आहिनि पंहिंजा जेके मुंहिंजा घर पाइण जा हूंदा आहिनि। ऐं उनखां अलावा अंब अञा न खोलिया आहिनि असां, छो त सफ़ा कचा हुया। त हिननि खे राति ताईं खोलींदासीं, जेके 2-3 पकल हूंदा त पोइ फ्रिज में रखंदासीं। ऐं उनखां अलावा मुंहिंजी पैकिंग जो सिलसिलो जारी आहे। ऐं चैरिटी जो कुझु सामान पैक थी कयां, ॿारनि जो सामान। ऐं हिते सुराण बि पंहिंजा कुझु कपिड़ा कढिया आहिनि, भले सियारे जा आहिनि पर असां वञूं था त खयूं था वञूं त इहे बि सॼा जेके आहिनि उते चैरिटी में ॾेई छॾींदासीं। सो इहे ॾेखारण जी ॻाल्हि न आहे। हिन दफ़े इलाही सारा वरिता बि आहिनि असां, इलाही सिबराया बि आहिनि 2 ॼणियुनि, इन करे असां कुझु कपिड़ा पंहिंजा कढूं बि अथा। सो हे बि सभु वेंदा। हिते मां जेको आहे पंहिंजे लाइ बैग लाहे आई आहियां।
त पंहिंजी पैकिंग कंदमि। हिते जेको आहे ॿारनि जा टॉयज़ वग़ैरह हर शइ हिन में विधी आहे, कपिड़ा अञा हिननि जा पैक कंदमि। रिली हुन में बैग में हेठि पई आहे ऐं कुझु मथे कपिड़ा जेके आहिनि सुगन जे कमरे में चैरिटी जा ऐं कुझु ॿारनि जा उते रखी आई आहियां, उहे अञा मूंखे पैक करणा आहिनि। मां अची वई आहियां मथे, 3 पेरी जी नमाज़ पढ़ी वरिती। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुछ शयूं सेट करणियूं आहिनि हिते, कमरनि जूं सफ़ाइयूं ऐं चादरूं वादरूं चेंज करणी, सभु मोटी अची कंदमि। ऐं हे ठाहियो आहे चैरिटी जो थेलो, हिनखे अञा मूंखे सेट करिणो आहे। ऐं हीअ रिली खई आहे ऐं हिते आहिनि मुंहिंजा ऐं सुराण जा पुराणा कपिड़ा, एॾा पुराणा कपिड़ा फिटल ॻरियल जो इहे सिर्फ़ु जेको मां हिन रिली में अंदरां विझाईंदमि, कंहिंखे बि ॾियण जे क़ाबिल न आहिनि। अने तव्हां हालत ॾिसो त शेड कीअं थी वियो आहे कपिड़नि जो, लाइट एंड डार्क। सो अञा जुतियुनि जी हिकिड़ी थैली आहे, उहा हेठि पई आहे, सुराण खणी थी अचे। सो हाणे हिते बि मां हिननि खे थोरो पैक कंदमि, सेट कंदमि। हिन में शयूं विधियूं आहिनि, ये तो शायद मैं पहिरीं भी शेयर करे चुकी आहियां। तो यह है कुल प्रोसेस। टाइम था 6:45 ऐं बस हिकिड़ो गाने जी लाइन थी यादि अचे, सॼण तोखे ख़बर कहिड़ी त मुंहिंजी राति कीअं गुज़री। सो कल्ह मंझंदि खां लाइट वयल हुई, अॼु सुबुह जो आई आहे। 18 कलाक बिजली बंदि हुई असां वटि ऐं इन करे मां कल्ह वारो व्लॉग बि पोस्टपोन कयो। उन खां पोइ जॾहिं खां बिजली आई आहे त इंटरनेट अञा ताईं कोन्हे। अॼु सॼो ॾींहुं बिना इंटरनेट जो गुज़रियो आहे, केबल बि न हुई, टीवी बि न पई हले। त हाणे केबल वारा त पंहिंजो सही करे विया आहिनि सिस्टम, बाक़ी इंटरनेट वारनि जो अलाह भाई अञा ताईं सही कोन थियो आहे। सो ही अॼु जो नंढिड़ो व्लॉग त ठाहियो अथमि, पर ख़बर न आहे त इहो पोस्ट कॾहिं कंदमि, अॼु करे सघंदमि या न करे सघंदमि। ऐं जीअं ई इंटरनेट ईंदो त हे कल्ह वारो बि अॼु वारो बि ॿई गॾु ई करे छॾींदमि पोस्ट। सो ॾाढी हालत हुई ऐं बसि पर उनजो कोई हल न आहे, छो त इहा तादी सभिनी सां हुई, रुॻो असां सां न हुई। ऐं उनखां पोइ अॼु सॼे ॾींहं में बसि इहो सोचियमि त शयूं जेके जेके खणी वञणियूं आहिनि, जेके जंहिंजूं ॾियणियूं आहिनि, उन हिसाब सां उन्हनि खे पैक कयां। ऐं असां घणो करे ईअं कंदा आहियूं जो लिस्ट ठाहे फ्रिज ते हणी छॾींदा आहियूं, मैग्नेट लॻल हूंदा आहिनि फ्रिज ते, त कहिड़ी कहिड़ी शइ खणी वञणी आहे कंहिंजे लाइ। सो लिस्ट ठाहे रखी, उनखे टिक हणंदी वई आहियां त हीअ शयूं मां करे छॾियूं आहिनि, पैक कयूं आहिनि। ऐं अञा हिकु ॿ शयूं आहिनि ऐं मुंहिंजी भेण खे कुझु प्लांट्स पिया खपनि मूं वटां, त उहे अञा मां अलॻि सां कंहिं प्लास्टिक जी बॉटल्स में हणंदमि त जीअं खणी वञा, छो त ठिकर जी कुंडी खणणु ॾुखी आहे, त उते उहो पाण ई उन्हनि खे फ्रेश मिटी विझी कुंडीअ में शिफ्ट करे छॾींदी। पोइ दफ़े बि खणी वई त उन मां काफ़ी सारा जेके आहिनि उनजा हली विया, लॻी विया अथसि माशाल्लाह। इहे नंढा नंढा गिफ्ट हूंदा आहिनि जेके असां हिक ॿिए खे ॾींदा आहियूं। उहो ईंदियूं आहिनि त चांवरनि जो अटो, कॾहिं ज़ैतून, कॾहिं बेह, इहे शयूं मुंहिंजे लाइ खणी ईंदियूं आहिनि। मां वटि जेको हूंदो आहे मां उन्हनि खां पुछंदी आहियां त हितां वीकली बाज़ारनि मां कुझु खपेव, त भेण खे बटण पिया खपनि, वरी चयईं त प्लांट्स बि खणी अचिजांइ, छो त असां बाए कार वेंदासीं त जेको चाहियूं त खणी सघूं था, सवली ॻाल्हि आहे। ऐं ॿियो त सोचियो अथमि पंहिंजे भाउ खे चाबी ॾेई वेंदमि, असां जल्दी मोटी ईंदासीं, छो त हिकु त मुंहिंजा प्लांट्स आहिनि पोयां, मां उन्हनि खे अकेलो नथी छॾे सघां। ऐं ॿियो त सुगंध ईंदी ईद ते, त जेकॾहिं मां हिते न हूंदमि त उन सां न मिली सघंदमि, ऐं पोइ वरी अलाए कॾहिं मिलंदासीं। ज़ाहिर इलाही महीना था लॻी वञनि। ऐं तोड़े हीअ जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे, असां वीडियो कॉल्स कंदा रहंदा आहियूं हिक ॿिए खे, पर पोइ बि सिक लॻंदी आहे। साम्हूं मिलणु, भाकुर पाइणु, गॾिजी विहणु, कचहरी करणु, गॾिजी ॿाहिरि वञणु, इहे ॾींहं मां इलाही मिस कंदी आहियां सुगंध खां बग़ैर, छो त उन सां गॾु वधीक मां इंजॉय कंदी हुयमि। तोड़े सुराण बि, चाहे मां उन्हनि सां वञा न वञा, सुराणे ॿई गॾु हली वेंदियूं, तॾहिं बि उन्हनि जो मज़ो हूंदो। अकेले में ईअं मज़ो न ईंदो आहे न असांखे। सो बहरहाल इहे हाल अहिवाल आहिनि। ॾाढी एक्साइटेड आहियां पंहिंजे नंढड़नि सां, बचनि सां, नुंहुं पुट सां मिलण लाइ त एक्साइटेड आहियां, पर हादी ऐं राजिया सां मिलण लाइ वधीक एक्साइटेड आहियां। उनखां सवाइ अम्मा, मुंहिंजी भेनर, मुंहिंजा भाणेजा, भाइटा। सो तयारी करे रही आहियां। सुभाणे परीहं, सुभाणे शाम या परीहं सुबुह जो वेंदासीं इनशाला, पक न आहे केॾी महिल। ऐं मुंहिंजो भाउ आयल आहे त उहो लाड़काणे खां आयल आहे, त उहो गॾु हूंदो असां सां, त पाण वधीक तसली आहे। ऐं उनखां सवाइ इहा मुंहिंजी प्लैनिंग आहे, अलाह जी प्लैनिंग, अलाह खे ख़बर। मूंखे न आहे ख़बर त हीअ व्लॉग बि मां तव्हां सां केॾी महिल शेयर कंदमि। इन जी सॼी वजह इहा ई आहे त इंटरनेट कोन्हे, ऐं जेको मुंहिंजो पैकेज वारो इंटरनेट आहे एॾो स्लो थो हले जो उन ते काई शइ अपलोड करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि थींदी।
ॿी ॻाल्हि त जेके ॾींहं मां लाड़काणे वेंदमि 4 ॾींहं वेंदमि टोटल, त उन्हनि ॾींहंनि में डेली व्लॉग पोस्ट करणु मुश्किल थींदो। मां ॾिसंदमि अगरि कुझु हूंदो वीडियो भरण जे लाइक़ु, का शेयर करण जहिड़ी शइ हूंदी त इनशाला ज़रूरु तव्हां सां मां शेयर कंदमि, न त रिकॉर्डिंग्स करे छॾींदमि थोरियूं घणियूं जेके बि मूंखां थी सघियूं उहे तव्हां सां वापसि अची शेयर कंदमि। सो जेकॾहिं इंटरनेट अची वियो त कल्ह वारो व्लॉग अॼु वारो व्लॉग ॿई शेयर कंदमि। फ्रॉक जेको सिबियमि उनजी वीडियो शेयर कोन कई अथमि, उहा रहिजी वई आहे छो त इंटरनेट आहे कोन, छा कयां। सो इंतज़ारु आहे इन्हनि शयुनि खां सवाइ त हाणे ॼण लॻे थो त ज़िंदगी गुज़ारी नथी सघिजे न, सभु कुझु ॾाढो अजीब थी वियो आहे। सो बसि इहो मुंहिंजो अॼु जो व्लॉग हो नंढिड़ो। हाणे हितां तव्हां सां कचहरी ख़तमु करे वीडियो खे एडिट करण लाइ रखंदमि, इहे सॼे ॾींहं जा टुकड़ा नंढा नंढा ॻंढींदमि। उनखां पोइ जेको आहे मां वेंदमि किचन में राति जी मानी ठाहिण जे लाइ, कुझु न कुझु पचाईंदासीं, ॾिसूं था। चांवर त ज़िंदाबाद ऐं अंब ज़िंदाबाद, इहो त आहे ई आहे। मंझंदि सुराण भिंडियूं पचायूं नए क़िस्म जूं, उहे पयूं आहिनि। ऐं उन वीचारी बि कल्ह खां 2-3 डिशिस ठाहियूं आहिनि त पंहिंजे कुक पैड ते ॾियण जे लाइ, पर उहो ई त इंटरनेट कोन्हे त उहो बसि पयूं उनजी रिकॉर्डिंग्स आहे या तस्वीरूं जेको बि आहे। सो इहो सभु कुझु आहे हाल अहिवाल हिन महिल ताईं जो। अॼु जो व्लॉग इलाही नंढिड़ो आहे, वॾड़ो आहे, केतिरो आहे या रोज़ जेतिरो आहे। सो जेको हाल हाज़िर हो तव्हां सां शेयर कयो अथमि ऐं हाणे मोकिलाईंदमि। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इनशाला सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अलाह वाले।